हारीअ खे ॾिसी तव्हीं वरी वापसि हलिया विया आहियो। उहो हारी ॿियो को न पर मस्तान ई हो ऐं मस्तान अव्हांजे पेर खणण लाइ मूंखे चयो हो। मूं पेर बि खया हुआ, मूं पका पेर सुञाता त अव्हांजा ई हुआ, पर मूं बाफ़ बि ॿाहिरि कोन कढी। वॾा वॾा इन ॻाल्हि में पीरल सही आहे। वाकई बाफ़ बि ॿाहिरि न निकिती हुई। हा वॾा, पीरल इहा ॻाल्हि ॻोठ में फैलाया पाण ॿी राति गाॾी फुर करे न सघूं। पीरल मञूं था त तो असांजी ढक ढकी, पर हिन दफ़े तो पेर छो खयां? सुल्तान मूंखे पूरी पक हुई त मोटरसाइकिल तोखां सवाइ ॿियो केरु फुर करे कोन थो सघे। मां पेर खणण नथे चाहिया, पर रुस्तम खान जे ज़ोर ते अव्हांजा मूं पेर खया। मूं रुस्तम खान खे जवाब ॾिनो त रुस्तम खान बंदूक खणी मुंहिंजे सीने ते रखी। पोइ मां छा करियां, मां त मजबूर हुयुसि न। बसि ज़ोर अॻियां रारी। पीरल हिन दफ़े त तोखे असां माफ़ था कयूं, पर अॻिते असांजे कम में टंग अड़ाई त पोइ सुञाणी थो न मूंखे। मां सम्झी सुल्तान, जेकॾहिं ॿिए दफ़े मां तुंहिंजे मामले जे विच में अचां त तूं मूंखे गोली हणी छॾिजे। वॾा वॾा थोरो पासे ते अचो। छा तव्हां पीरल खे माफ़ करे छॾींदव? मगर तूं बि कमाल थो करी। मां पीरल खे ईअं वञण थोरो ई ॾींदुसि। पीरल उहो कुते जो पुछ आहे जंहिंखे 12 महीना नड़ में विझे तॾहिं बि उहो विंगे जो विंगो हूंदो। हितां निकिरण खां पोइ पीरल साॻियूं रंध वठंदो। इन करे पीरल खे फ़िलहाल छॾण जो आसरो था ॾियूं, जीअं राति जो हू भॼी न वञे। तूं रुगो सिॼ भरण ॾे, बसि धक ई हिकिड़ो कंदासीं। हाणे इज़हार खे हेॾे मोकल। खालदा ॾाढी देर करे आयो आहीं। इहो त ॿुधाए, जांच कराए। मस्तान सॼे ॾींहुं त रुलियो आहियां, पोइ वञी सुल्तान दाड़े जे ठिकाणनि जी ख़बर पई। खालदा इन जो मतिलबु त जांच करे आयो आहीं, त पोइ छा ख़्याल आहे, हलूं? मस्तान पाण ॿई हलूं, इरफान न आहे छा? खालदा इरफान जी तबियत ठीकु न हुई, इन करे हलण खां लाराए वियो। हूअं बि पाण ॿई सुल्तान जे लाइ काफ़ी आहियूं, तूं रुगो हलण जी कर। ठीकु आहे मस्तान, पोइ वे गाॾीअ ते हलूं।
भोतार साईं इहो रांझन बिटी पाले थी पे उड़े के महिल पाण सां आहे केॾी महिल मस्तान सां आहे। गुल रांझन ईअं वरी छो कंदो जॾहिं त रांझन हिन ॻाल्हि खां वाक़ुफ़ आहे त रुस्तम ख़ान सां बग़ावत करण जो अंजाम छा आहे। भोतार साईं इहो रांझन वॾो शरारती ऐं चालाक इंसान आहे, तव्हांखे तव्हांजी ॻाल्हि में फसाए सघे थो। मूं सम्झो मूंखां वधीक ॿियो चालाक न आहे। रांझन मूंखां 2 हथ मथे निकितो वञी मस्तान सां हथ मिलाया आहिनि। गुल जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि में ज़रे जेतिरी बि सचाई आहे त इन रांझन खे हाणे मूंखां केरु बि बचाए नथो सघे। भोतार साईं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते एतबार न आहे त तव्हां रांझन खे घुराए हिते पुछी सघो था। भोतार साईं तव्हां बेफ़िक्र थी वेही रहो, इन रांझन जे लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। इन रांझन जी कहिड़ी मजाल जो तव्हां सां सीनू थो साहे। सागर कुझु ॾींहं मां ख़ामोश छा थी वियुसि त हिन ॻोठ में सभिनी खे पर निकिरी आया आहिनि।
पहिरीं मस्तान, पोइ मस्तान जो ड्राइवर, हाणे वरी राजन। भोतार ॻाल्हि अथव सिधी। तव्हांजा मेन हथियार असीं आहियूं। तव्हां असांखे ख़ामोश करे छॾियो आहे। उन करे माण्हू सम्झनि था त रुस्तम ख़ान नफ़रत जी बाहि विसाए ऐं मोहबत जो ॿिज पोखियो आहे। सागर, तूं ऐं गुल वञो ऐं माण्हुनि जी इहा ग़लतफ़हमी दूर करे अचो ऐं इहो पैगाम ॾेई अचो त रुस्तम ख़ान जा हथ केतिरा डिघा आहिनि। सभ खां पहिरियां रांझन खे खणी अचो, उन खां पोइ ॿियनि खे ॾिसूं था। वञो। मस्ताना, तुंहिंजी वॾी महिरबानी जो तो पंहिंजी जान जी परवाही न कंदे मूंखे बचायो। पीरल, इन में महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेकॾहिं मुसीबत जे वक़्तु पाण हिक ॿिए जी मदद न कंदासीं त पोइ ॿियो केरु मदद कंदो? पोइ बि मस्ताना, तुंहिंजी जुरत खे सलाम जो मूं जहिड़े नाचीज़ खे इन्हनि ज़ालिमनि जे चंबे खां आज़ादु कई। उन ॾुखे वक़्त में भाउ भाउ जो न हूंदो, जे वक़्त में तूं मुंहिंजे कमु आहे। पीरल, असां मुसीबतनि खे मोह ॾियणु चङी रीति ॼाणूं था। रुस्तम ख़ान वांगुरु पोयां पेर न आहियूं कंदा। मस्ताना, मूंखे ॾुख सिर्फ़ु इहो आहे त रुस्तम ख़ान ॾुखे वक़्त में मूं मां हथ कढी वियो, जॾहिं त इन मुसीबत में मां रुस्तम ख़ान जे करे पियुसि। पीरल, इन में ॾुख करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? इहा त रुस्तम ख़ान जी पुराणी आदत आहे। मुसीबत जे वक़्तु रुस्तम ख़ान पंहिंजे भाउ जो बि साथ न ॾींदो। तूं त पोइ बि धारियूं आहीं। मस्ताना, मां रुस्तम ख़ान खे हूअं बि चङो सम्झंदो हुयुसि, पर हाणे रुस्तम ख़ान जी चङ मूंखे ॾिठीसि। पीरल, रुस्तम ख़ान सागर ऐं इरशाद जे कुल्हे ते बंदूक रखी पंहिंजे पाण खे मुस्लमान सम्झे थो। जेकॾहिं सागर ऐं इरशाद कुल्हो मटायो न, रुस्तम ख़ान ईअं पट ते किरंदो जो कंहिंखे ख़बर कोन पवंदी। पीरल, हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो। तूं इहो ॿुधाए त जे हमरा तुंहिंजी जासूसी कराए तोखे अॻुवा करायो, उहो हमरा केरु हुयो? मस्ताना, उन जो नालो अमीन हुयो ऐं इहो बि ॿुधायईं त उहो बहादुर ख़ान जे ॻोठ में रहे थो। पीरल, इन अमीन खे मां चङी रीति ॼाणा थो। इहो हिक नंबर जो जासूस आहे। चंद पैसनि जे करे पंहिंजी पीउ जी बि जासूसी कंदो। अदा पोइ छा ख़्याल आहे? ॾियूं सुधारो। इरफान, इन अमीन जे लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। मूंखे इहा ख़बर आहे त इहो अमीन घणो वक़्तु किथे रहंदो आहे। तूं हिते वेही ज़मीन संभाल। पीरल, हाणे असांखे इजाज़त ॾे। फ़िलहाल रुस्तम ख़ान जा हाली हवाली थियूं, पोइ हिन अमीन खे बि ठिकाणे लॻाइणो आहे। मस्ताना, ठीकु आहे, मूंखे इजाज़त आहे। रांझन जेको पुछणो अथव सो पुछो। भोतार, मूं मिसकिन खां कहिड़ी खता थी आहे? अंजना, हर ख़बर खां वाक़ुफ़ आहीं, पोइ बि चवीं थो त मूंखां कहिड़ी खता थी आहे? भोतार साईं, मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां छा था पुछो? रांझन, मस्तान घणा पैसा ॾिना अथई जो कल्ह वञी मस्तान सां हथ मिलायो अथई? पोइ भोतार, हाणे सम्झियुसि त असुल ॻाल्हि इहा आहे। पर भोतार, इहा ॻाल्हि तव्हां सां कई कंहिं? रांझन, तूं हिन ॻाल्हि खे छॾे ॾे। मूंखे सिर्फ़ु तूं इहो ॿुधाए त मस्तान वारनि ॾे तूं छो वें? भोतार साईं, मां मस्तान वारनि ॾांहुं काथे वियुसि? हू मुंहिंजो अघु झले बीह रहिया। इहो त सुठो थियो जो मूं हथ ॿधी जान छॾाई ऐं मस्तान पुराणियूं ॻाल्हियूं विसारे मूंखे माफ़ करे छॾियो। रांझन, जेको मस्तान हातिम ताई थियो आहे, उहा मूंखे सॼी ख़बर आहे। इहो मस्तान तोखे इस्तेमालु पियो करे ऐं तूं हुनजे ॼार में फासंदो वञे। भोतार, तव्हां फ़िक्र न करियो। इहो मस्तान मूंखे कॾहिं फासाए कोन सघंदो।
ये चालू मां पाण हलण जाना थो। बोतारा मूंखे रांझन जी ॻाल्हियुनि ते यकीन कोन थो अचे। मूंखे लॻे थो त रांझन ॻाल्हि लिकाए पियो, असल ॻाल्हि अञा का ॿी आहे। सागर रईस मुंहिंजी ज़बान ते इतबार करे आ, तूं छो नथो करी? रांझन तुंहिंजी ॻाल्हि ते हिन ॻोठ में को बि इतबार कोन कंदो। तूं सदाई सांडे वांगुरु रंग तब्दील कंदो आहीं। बोतार साईं, मुंहिंजी ज़बान ते तव्हांखे इतबार न आहे न, त असल ॻाल्हि अॼु सुभाणे ज़रूरु फाटंदी। ऐं केर बि चई वञे त मूं मस्तान सां हथ मिलायो आहे त आउं ॾोह ॾंड भरण लाइ तयारु आहियां। ठीकु आहे रांझन, मूंखे तुंहिंजी ज़बान ते एतबार आहे। जेकॾहिं मूं किथां बि हिन ॻाल्हि जी खुड़क ॿुधी तो मस्तान सां ठाव कयो आहे त पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे। हाणे तूं वञी सघे थो। मस्तान हेॾी वॾी बकवास करे ऐं तव्हां हुनखे ईअं वञण ॾिनो। इर्शाद, तो मूंखे न आहे सुञातो। मां मस्तान खे एतिरो आसान मौत कोन ॾींदुसि। टिप अथई मदर, ॿ हमरा आया हथियारनि सां पीरल खे छॾाए विया। अवां पुठियां पेर करे थी वापसि भाॻूं। अदा असीं छा कयूं? उन्हनि अचानक हमिलो कयो ऐं असीं बेख़बर हुयासीं। इन खां अॻु में जो कुझु असांखे सम्झ में अचे, हू इज़ार खे गोली हणी पीरल खे छॾाए विया। रुगो दुश्मनी धारे ये दुनिया इंसान